सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। ओ बाझ भरिया रब बानन ते तुझी कावड़ कीअं ठही सघंदी। ओ करीम असांजी हीअ चमड़ी हिकु मिंट बि कान सही सघंदी। ओ करीम असांजी हीअ चमड़ी ओ हिकु मिंट बि कान सही सघंदी। ओ बाझ भरिया रब बानन ते ओ तुंहिंजी दोज़ख वारी बाह कना हिन बाह बि आहे पनाह गुरी। तुंहिंजी दोज़ख वारी बाह कना हिन बाह बि आहे पनाह घुरी। त पोइ कहिड़ी तरह तुंहिंजी दोज़ख में त पोइ कहिड़ी तरह तुंहिंजी दोज़ख में इंसान जी ज़ात रही सघंदी। ओ बाझ भरिया रब बानन ते ओ अहिड़ियूं तस्वीरूं हीअं तयारु करे वरी बेपरवाह पोइ साड़ींदे। अहिड़ियूं तस्वीरूं हीअं तयारु करे वरी बेपरवाह पोइ साड़ींदे। आहे मुजरिम जे मथां साड़िण जी सज़ा आहे मुजरिम जे मथां साड़िण जी सज़ा। जे माफ़ करी त करे थो सघीं ओ करीम असांजी हीअ चमड़ी ओ हिकु मिंट बि कान सही सघंदी। ओ बाझ भरिया रब बानन ते ओ मौला तूं बि हुजी मुहम्मद बि हुजे असां पोइ बि निधणे का थी निकिरूं। मौला तूं बि हुजी मुहम्मद बि हुजे असां पोइ बि निधणे का थी निकिरूं। बकरीम हुजनि कैदी बि हुजे बकरीम हुजनि कैदी बि हुजे ओ बकरीम हुजनि कैदी बि हुजे। तोखे ॻाल्हि वणे त ठही सघंदी। ओ बाझ भरिया रब बानन ते तुंहिंजी कावड़ कीअं ठही सघंदी। ओ करीम असांजी हीअ चमड़ी ओ मरदूदन खे माफ़ करी मिठा अल्लाह माफ़ त करे थो सघीं। मरदूदन खे माफ़ करी मिठा अल्लाह करी माफ़ त करे थो सघीं। जिन खे बि तो बांधो पनाह जो ॾींहुं तिन खे न ज़मीन ॻुही सघंदी। ओ बाझ भरिया रब बानन ते शैतान वसवसा ॾे थो छिने सोचने ॾाढे आदम खे बख़्शे वरी बिश्त ॾे। शैतान वसवसा ॾे छिनी सोचने ॾाढे आदम खे बख़्शे वरी बिश्त ॾे। कंहिंजी क़िस्मत में घणी छा बि लिखी ओ कंहिंजी क़िस्मत में घणी छा बि लिखी
तकदीर लिखियल उहा न रही सघंदी। ओ बाझ भरिया रब बाननि ते, तोड़ी बेहद ऐबन में आबदकार आया, तब तुहें जे नबीअ जो ग़ुलाम आहियां। तोड़े बेहद ऐबन में आबदनाम आहियां, तब तुहें जे नबीअ जो ग़ुलाम आहियां। दिल ॿेॾऊं ट्राह करे तबे दिल यार ॾो न टही सघंदी। दिल ॿेॾऊं ट्राह करे तबे दिल यार ॾो न टही सघंदी। ओ बाझ भरिया रब बाननि ते, तुंहिंजी कावड़ कीअं ठही सघंदी। ओ करीम असांजी हीअ चमड़ी, ओ हिकु मिंट बि कान सही सघंदी। ओ बाझ भरिया रब बाननि ते।